मिह्ड़रपोट शान अली शेख पीपी जे सूबाई वज़ीर सरदार शाह पारा सिंध जी मल्हा बिरादरी ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ख़िलाफ़ सिंध मल्हा फोरम मेहड़ पारां ऑफिस खां हथनि में झंडा बैनर खणी एहतिजाजी मुज़ाहिरो रैली कढी। रैली जी अॻवाणी सिंध मल्हा फोरम जे अॻवाननि अरबाब मल्हा, मोहम्मद पुनहल मल्हा, नियाज़ अली मल्हा, शबीर मीरानी, गुलाम शबीर मल्हा, मोहम्मद अली मल्हा जी अॻवाणी में सवे मल्हा बिरादरी जे माण्हुनि थेबा रोड खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे शहर जे घंटाघर चौक वटि निटहण उस में धरणो हयो। उन मौक़े ते हुननि ख़िताब कंदे चयो त पीपी जे सूबाई वज़ीर सरदार शाह सिंध में रहंदड़ 70 लख मल्हा बिरादरी ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए दिल आज़ारी कई। मल्हा मीरबहर सिंध जा सलूकी रहवासी पुरअमन मोहब्बती माण्हू आहिनि। मल्हा सिंध जो शान ऐं सुञाणप आहिनि। हू पंहिंजी महिनत कनि था, पर अफ़सोस जो पीपी जो वज़ीर सिंध जे पुराणनि रहवासियुनि ख़िलाफ़ नफ़रत आमेज़ ऐं नाज़ेबा ॿोली ॻाल्हाए हज़ारे मल्हानि जी दिल रंजाई आहे। खेनि मल्हानि सां नफ़रत जो सबबु ॿुधाइणो पवंदो। सरदार शाह नस्ली फ़साद कराइण चाहे थो। हुननि पीपी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयो त मल्हानि जी दिल आज़ारी कंदड़ पीपी जे वज़ीर सरदार शाह खे हटायो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतिजाज जारी रहंदो।